अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में फरमायो इन्नल्लाह युहिब्बुत तव्वाबीन व युहिब्बुल मुतत्तहिरीन। यकीनन अल्लाह तबारक व तआला पसंद कंदो आ, अल्लाह से मोहब्बत कंदो आ कंहिंसां, हिकु तौबा करण वारे शख्स सां, ॿियो पाक रहण वारे शख्स सां। अल्लाह से मोहब्बत कंदो, यानी जेकॾहिं पंहिंजे पाण खे अल्लाह जो महबूब बानो बणाइणो आहे त पंहिंजे अंदरि इहे ॿई शयूं पैदा करणियूं पवंदियूं, ऐं इहे ॿई शयूं इन्हनि जो तालुक़ पाकाई सां आहे। जॾहिं इंसान गुनाहनि खां तौबा कंदो आहे त उनजी रूह पाक थींदी आहे, ऐं जॾहिं तहारत हासिल कंदो आहे त उनजो जिस्म पाक थींदो आहे। यानी अल्लाह खे उहो बानो पसंदि आहे जेको जिस्मानी एतबार सां बि पाक हुजे ऐं रूहानी एतबार सां बि पाक हुजे। रूहानी एतबार सां तहारत कीअं हासिल थींदी? जॾहिं इंसान पंहिंजी 24 कलाकनि जी ज़िंदगी जे अंदरि गौर फ़िक्र कंदो त मां गुज़िश्ता 24 कलाक कहिड़े तरीक़े सां गुज़ारिया आहिनि, कंहिंसां गुथो ॻाल्हायो, कंहिंसां बदतमीज़ी कई, कहिड़े बुरे कम में मुब्तला हुयुसि, कंहिंजो मां हक़ खाधो आहे। जॾहिं शाम जो तन्हाई में वेही मुराक़बो कंदो, सोचींदो, गौर फ़िक्र कंदो त अॼु 24 कलाकनि जी ज़िंदगी में मां कहिड़ा कहिड़ा गुनाह कया, त उहे तमामु शयूं उनखे रिवाइंड थी वेंदियूं, समूरियूं शयूं लिस्ट वांगुरु अची वेंदियूं त अॼु मां हिन सां हीअं ॻाल्हायो, हिन सां हूअं ॻाल्हायो, हुनजी ग़ीबत कई, हुन सां कूड़ ॻाल्हायो, हुन सां धोखेबाज़ी कई, हुनजो हक़ खाधो। पोइ उनखे आसानी थींदी त हाणे इहा पंहिंजा गुनाह कीअं बख़्शरायां। जेकॾहिं कंहिंजो हक़ खाधो अथसि त पहिरीं फ़ुर्सत में वञी करे उनजो हक़ अदा करे।